छा तव्हांखे श्री जेठालाल चुगरिया जी जे बारे में ख़बर आहे? छा हाल चाल सभिनि जो? अॼु चालीहे साहिब जो नओं ॾींहुं आहे त अॼु जे ॾींहं जी शुरूआत में सुबुह जो तैयार थी नाश्तो खाई पोइ मां निकतुसि मुंहिंजे भाणेजे सां मिलण, छाकाणि त हुनजो अॼु जनम ॾींहुं आहे। मुंहिंजे भाणेजे जी गिफ्ट ॾिसी सभिनी खे पंहिंजे बचपन जो सुपिनो यादि अची वियो हूंदो। पोइ शाम जो झूलण जे मंदर लाइ निकितासीं। सिंधु नदीअ मां आई छोली साण खणी संतन जी ॿोली। सिंधु नदीअ मां आई छोली साण खणी संतन जी ॿोली। सिंधु नगर जा संत प्यारा आहिनि सिंधुड़ीअ वारा 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 वारा। जिए सिंधु जिए सिंध वारा जियनि मुंहिंजे झूलेलाल जा प्यारा जियनि। श्री जेठालाल चुगरिया जेके म्यूज़िक ग्रुप, जेठालाल कन्हैयालाल म्यूज़िक ग्रुप। जेठालाल जी केतिरा ई साल असांजे पूज्य चालीहे साहिब मंदर ते 40 ॾींहंनि जे विर्त में प्रोग्राम कया आहिनि। श्री जेठालाल जी 1980 खां 1990 जे विच में वर्ल्ड टूर कयो असांजी सिंधियुनि जी कोयल भगवंती नावाणी सां गॾु। अफ़सोस सां जेठालाल चुगरिया जी असांजे विच में न आहिनि, पर हुननि जा मिठड़ा गाना हुननि जी यादि पूरी करे रहिया आहिनि। लाल साईं जे जोत जा दर्शन करे, अखो पाए, लाल साईं खां आसीस वठी, लाल साईं जो प्रसाद खाधो। तव्हां सभिनी खे निमाणी वेंदी, जेॾी महिल बि लाल साईं जे मंदर में अचो, पंहिंजो मथो ढके अचो ऐं कमेंट में जय झूलेलाल पक लिखिजो।